मां तव्हां खां पुछां थो मुड़ुस खे इजाज़त आहे जो पंहिंजे घरवारी जे वारनि खां पटे? ही छा थी वियो आहे? का गैरत हूंदी आहे। पंहिंजी नियाणियूं नौजवान घरवारियूं वठी इन्हनि जिनाइनि खां वार पिया पटाइनि। 76 मो रानीपुर वञो, मुड़ुस खे इजाज़त आहे जो पंहिंजे घरवारी खे चमाट हणे मुंहं में। थी छा थी वियो मुस्लमाननि खे? थियो छा आहे जो चाबुकनि सां पंहिंजे सोन जगनि ज़ालुनि खे पिया कुटराए? मुसलमान जिन खां टिजंदो आहे। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो अलम यख्श इल्लल्लाह फासा उलाइका अन यकूनु मिनल मुहतदीन। रब फरमायो मुसलमान उनखे चइबो आहे जेको सिर्फ़ रब जी ज़ात खां टिजे। वाला रब्बिहिम यतवक्कलून। कुरान तो फरमा मोमिन जो तवक्कल ऐं भरोसो रब जी ज़ात ते हूंदो। सबब छा आहे? जिन अचे छो थो पर सबब तो ॻोल्हियो। इन आयत में अल्लाह ताला हमारी असांजी ज़िंदगी जो एक अजीब ऐं ग़रीब मिसाल बयान फरमायो। फरमाई इन्नमा मसलुल हयातिद दुनिया कमा। रब फरमायो दुनिया जा इंसानो तव्हांजी हयाती पोख वांगुरु अथव। जीअं ज़मीन में कॾहिं कणिक जी पोख, कॾहिं सारियुनि जी पोख, कॾहिं वौड़नि जी पोख, कॾहिं कमंद जी पोख। सारियुनि जो लाबारो थींदो कणिक जी पोख, कणिक जो लाबारो थींदो वौड़नि जी पोख, वौड़नि जी कटाई थींदी कमंद जी पोख। फरमाई इन्नमा मसलुल हयातिद दुनिया कमा। रब फरमायो तव्हांजी हयाती बि ने पोख वांगुरु अथव। जीअं ज़मीन साॻी हूंदी आहे पर पोख मटिबी रहबी आहे। फरमाई ईअं ई दुनिया जो जान, दुनिया जो चरखो साॻो पियो हलंदो पर तव्हां मटिबा रहबो सदाई न हूंदा। हिकिड़ो काफ़िलो वियो अॼु असांजे हयातीअ में। मुंहिंजी उमिरि आहे 52 साल। 52 साल माना अधु सदी। मुंहिंजो बाबो वियो, ॾाॾो वियो, नानो वियो, चाचा सभु विया। माना सॼो काफ़िलो वियो। हाणे असां पाण बाबा बणिजी वियासीं, ॾाॾा ऐं नाना बणिजी वियासीं। वरी 50 साल खां बाद असां वारो काफ़िलो बि हलियो वेंदो। वरी ॿियो काफ़िलो। हर 50 साल खां बाद काफ़िलो मटिबो। ये मौलाना अब्दुल्ला चांडे रहमतुल्लाह अलैह फरमायो काफ़िला कई विया हिन दार दुनिया खे छॾे। केरु आहे जो रहे हितड़े हमेशा घर वञे। कई काफ़िला विया। हज़रत आदम अलैहिस्सलाम के भी तकरीबन 8,500 साल में 8,500 साल में केॾा काफ़िला। असांजे मिठे नाले वारे आमिना जे लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी तकरीबन 1450 साल गुज़री विया। कई काफ़िला विया। ये जेके कुराड़ा वेठा उन्हनि खां पुछा के असांजे हयाती में मौलवी सभु मुबलिग विया। मेखो साहब वियो, रिंद साहब वियो, डॉक्टर साहब वियो, मौलाना अब्दुल्ला चांडो, मौलाना सुल्तान अहमद जतोई, मौली मोहम्मद ईसा टांगरी, मौली इलाबश टांगरी साहब, मौलाना सनाउल्लाह जतोई, सॼो काफ़िलो वियो। वरी हाणे असां वेंदासीं, वरी ॿिया नौजवान ईंदा, सिलसिलो ॿियो हलंदो। वरी क़यामत जे ॾींहुं ज़मीन मां निकिरंदासीं बि ईअं जीअं पोख निकिरंदी आहे। माण्हू सभु मरी वेंदा। हदीसुनि जे किताबनि में अचे थो पोइ वॾी बारिश पवंदी, 40 ॾींहं 40 रातियूं मुसलसल बारिश पवंदी। पोइ जेके इंसान मरी विया
कब्र में उनखे पूरियो वांगन उनखे बाह में साड़ियो चार बनाए दरिया में लोड़ियो फाड़ींदा जानवर उनखे खाई विया मगरमच्छ उनखे खाई विया मुझे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो ये सभु इंसान ज़मीन मां ईअं ॿाहिरि निकिरंदा जीअं पोख ज़मीन मां ॿाहिरि निकिरी ॾिसंदा हो नी बयाबान पहाड़ वारीअ जा दड़ा का शइ न हूंदी आहे वरी जो बारिश पवंदी आहे त अजीब क़िस्म जा गाह गुल फुल वण ॿूटा हालांकि त हुई त का शइ कान पोइ जेकॾहिं ज़मीन ते महिनत कबी हर सही ॾिबो कीअं कल्टीवेटर सही हूंदो लेवल सही हूंदी बिज सही हुयो पानी टाइम जो ॾिनोसीं कलर भाग टाइम जो ॾिनोसीं त पोइ पोख ज़मीन मां ख़ूबसूरत थी करे ॿाहिरि निकिरंदी आहे पर जेकॾहिं ज़मीन ते महिनत न कईसीं न हर सही न कीअं कल्टीवेटर सही न लेवल सही न पानी टाइम जो न कलर न भाग पोइ के दाणा सुकल के सड़ियल के खाधल ईअं थींदो आहे या न त यादि रखो सरदार ख़ान लुंड जे ॻोठ जा मुस्लमानो जेकॾहिं तव्हां ईअं असांजो अक़ीदो ईमान सही हुयो नमाज़ जी पाबंदी कईसीं रमज़ान आयो रोज़ा रखियासीं रब पैसो ॾिनो ज़कात ॾिनीसीं ख़ैर ख़ैरात कईसीं हज उमरा कयासीं पाड़े वारनि मिटनि माइटनि सां सुहिणो हलियासीं अल्लाह जा हक़ बि अदा कयासीं बाननि जा बि हक़ अदा कयासीं हाणे क़यामत जे ॾींहुं ज़मीन मां निकिरंदासीं त गुलाब जे गुल वांगुरु ख़ूबसूरत सोढ़ा थी करे ॿाहिरि निकिरंदासीं पर जेकॾहिं अक़ीदो ईमान सही न आहे न नमाज़ न क़ुरान जी तिलावत न ज़िक्र न अज़कार न फ़राइज़ जी पाबंदी न सुन्नत जी पाबंदी रिश्वत व्याज ज़ुल्म कूड़ ठगी बदमाशी पोइ क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मां उथंदा त अखियुनि खां अंधा हूंदा मां नथो चवां क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो रब खे रोई करे चवंदा रब लिमा हशरतनी आमा या अल्लाह तो मूंखे अंधो करे छो उथारियो आहे वक़द कुल्तु बसीरा मां त दुनिया में ॾिसंदोसि एॾी मुंहिंजी नज़र चिटी हूंदी जो सरदार ख़ान लुंड जे ॻोठ मां 5 किलोमीटर परे मोरो जो टावर बि मां ॾिसंदोसि खट ते सुतो पियो हूंदोसि 50,000 फुट मथे हवाई जहाज़ वेंदो उहो बि ॾिसंदोसि अॼु मूंसां हेॾो ज़ुल्म छो थियो आहे जो मूंखे अंधो करे थो उथारियो आहे अल्लाह से फरमाईंदो वमा ज़लमनाहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून मां ज़ुल्म कोन कयो आहे तो पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो आहे अरे ज़ालिम मां त तुंहिंजी हिदायत जे लाइ 3 सिपारनि जो क़ुरान मजीद मोकिलियुमि तोखे काव शइ इबरत पढ़ण जो टाइम मिले पियो नावल रिसालनि ॾिसण जो तोखे टाइम मिले पियो रात जो 10:30 बजे मोबाइल ते बि वेही त सुबुह जा 3:30 थी पिया वञनि पर 60 साल 70 साल तुंहिंजी उमिरि थी वई क़ुरान मजीद पढ़ण त पंहिंजी जाइ ते ॿुधण त पंहिंजी जाइ ते पर क़ुरान मजीद जी तो ज़ियारत बि न कई क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा जैसी करनी वैसी भरनी जरा करके तो देख जन्नत भी है जहन्नम भी है जरा मर के तो देख तू कुरान खां अंधो थिए तंहिंजे करे मां तोखे अंधो कयो आहे ॾोह मुंहिंजो कोन्हे ॾोह तुंहिंजो आहे ज़ुल्म मां कोन कयो आहे ज़ुल्म तो पाण पंहिंजो पाण सां कयो आहे सचो क़ुरान सचो बाबा क़ुरान पढ़ो बरकत क़ुरान में था अॼु हर माण्हू शिकायत थो करे त बरकत कान्हे आमदनी भी करोड़ों रुपया है 10 भाती 2 लख रुपया कमाइन पिया पर वो भी बरकत कान्हे
कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वलहु अन्ना अहलल कुरा आमनू वत्तकू लफतहना अलैहिम बरकातिम मिनस समाई वल अर्द। रब फरमा जेकर ही गोठन जा गोठ शहरन जा शहर सब मोमिन बणजी वञनि तक़वा इख्तियार कर गुनाहन का बचन। अल्लाह से फरमा मुंहिंजो वाइदो आहे मां आसमान ने ज़मीनुनि जे बरकतुनि खे खोले छॾींदुसि। सुभान अल्लाह। अॼु असां वटि ईमान आहे, फार वारे ते ईमान। सरदार खान लुंड जे ॻोठ जी जमायत मोहित तौहीद परस्त सभु आलम बुज़ुर्ग हिते आया, पर ही बि ॾिसो त वेठा आहिनि तावीज़ी मुलनि वटि, फार वारनि वटि वेठा। हदीस में चे तो मुझे नबी फरमायो मन अता काहिनल जेको आयो भोपे वटि। ये जेके तावीज़ पिया लिखनि नी ये जाली पीर ये सभु भोपा। किताब त पटे ॾिस फार विझी ॾे मूंसां वॾो ड्रो थी वियो आहे, मां कारोबार में पोइते थी वियो आहियां, वाड़े में अलाए कहिड़ो रतो हारे वियो आहे, करमल में थी मरे करमल ढगी थी मरे, खीर में पोइते थी वयूं, घर में चुल्हे में अलाए कहिड़ो तावीज़ विझी वियो आहे, करमल सोन चोरी थी थो वञे करमल पैसा चोरी थी था वञनि, शादी थींदी या कान थींदी, ज़ाल मिलंदी या कान मिलंदी, नौकरी मिलंदी या कान मिलंदी। मुंहिंजे नबी फरमायो मन अता काइनन जेको आयो भोपे वटि फार विझराइण जे लाइ त मूं ते जादू थी वियो आहे, मूं में तावीज़ आहिनि पियल, मूंसां वॾो ड्रोह थी वियो आहे, वॾो ज़ुल्म आहे मूंसां थियल। वरी हू बि वरी न खे मसो हणंदा, इहा वरी पठांगनि वारी दॿली हूंदी त नसार वारी, हाणे हुन में से ॾिस चवंदा बाबा अथई चोर घर जो भाती, अच्छी कमीज़ त साई कांच पातल अथसि। अड़े बाबा अच्छी कमीज़ साई कांच त अधे खे पातल आहे, चई अधे त दांगी मली अथई, हे ड्रो हुन त कयो अथई। किथे किथे वरी ॾिसंदा बाबा माई आहे गुलाबी लटा पातल अथसि, बाबा गुलाबी लटा त भाॼाईअ खे आहिनि, चई भाॼाईअ त कारो मोह कयो अथव, हाणे घर में जहिड़ो। मुंहिंजे नबी फरमायो मन अता काइनन जेको भोपे वटि वियो वसदकहू वरी उनजी ॻाल्हि खे सचो सम्झई त तो ते जादू आहे, तो में तावीज़ पियल हल। मां तव्हां खां पुछां थो नबी से ते जादू थियो, नबी से खे ख़बर पई त मूं ते जादू थियो? रब ॿुधायो न। भला उन वक़्त में सहाबी हज़रत अबू बकर हज़रत उमर हज़रत उस्मान हज़रत अली मुक़्तदा जहिड़ा जवान हुया, फ़रिश्ता बि जंहिंजो मुक़ाबिलो न कनि, उन्हनि खे ख़बर पई त नबी से ते जादू थियो। पोइ हिन भागे खे कीअं ख़बर पई आहे त तो ते जादू आहे, तोसां ड्रो थियो आहे, तो में तावीज़ पियल आहे। इहो तव्हांजो ईमान आहे। नबी से फरमाया वसदकहू वरी उन फार वारे खे सचो सम्झई त तूं सच थो चई, वाकई इहो हमरा आहे। मुंहिंजे नबी फरमायो मां मोहम्मद इन खां बेज़ार आहियां, इस्लाम सां इन जो कोई वास्तो कोन्हेसि, कोई ताल्लुक़ कोन्हेसि इस्लाम सां। मुंहिंजे नबी फरमायो जेको भोपे वटि वञे थो पंहिंजो मसइलो पुछण जे लाइ त मुंहिंजी चोरी थी वई आहे, मुंहिंजो सोन गुम थी वियो आहे, पैसा गुम थी विया आहिनि, मूं ते जादू आहे, अलाए तावीज़ कमु में विधा आहिनि। मुंहिंजे नबी फरमायो जेको इन मक़सद जे लाइ कंहिं भोपे वटि वञे थो 40 ॾींहं 40 रातियूं न फ़र्ज़ी इबादत क़बूल, न नफ़ली इबादत क़बूल, न नमाज़ क़बूल, न रोज़ो क़बूल। मुंहिंजे नबी फरमायो इहो भोपो जेको तव्हांखे चए थो त तो ते जादू आहे, जेको भोपो तव्हांखे चए थो तो में तावीज़ पियल आहिनि, तोसां वॾो ड्रो थियो आहे, जेके इहे ख़बरूं थो माण्हुनि खे ॿुधाए। मुंहिंजे नबी फरमायो इहो जन्नत में त कोन ईंदो, पर जन्नत जी बूई बि नसीब न थींदसि, इहो मरंदो त बग़ैर ईमान जे मरंदो। इमाम मस्जिद में कूड़ थो ॻाल्हाए, नबी से जी हदीस न हुजे त मुंहिंजी सज़ा कोन्हे।
तव्हांखे छा थी वियो आहे तव्हां जिनाइन वटि वेठा हो मौलाना मेखो साहिबु चवंदो हो त जिन इंसान जे पाछे खां भॼे थो तव्हां आगा लुंड बुज़दिल थी आहियो जो जिन तव्हांजे घर में आयो ज़ात करी लुंड बलोच जिन वञी रहनि था कब्रस्ताननि में बयाबाननि जंगलनि में हिते जिन ई न कुटीअ खे था लहू मुअक्किबातुम मिन बैनि यदैहि व मिन खल्फिही यहफ़ज़ूनहु मिन अम्रिल्लाह। 13 सिपारो सूरत रात पढ़ा रब फरमायो मां तव्हांजी हिफ़ाज़त जे लाइ फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि जेके तव्हांजे आॾो तव्हांजे पोयां तव्हांजे सॼे तव्हांजे खॿे लठियूं खणी करे तव्हांजी हिफ़ाज़त था कनि अल्लाह जे हुक्म सां। वस्समाइ वत्तारिक वमा अदराक मत्तारिकुन नज्मु साकिब इल कुल्लु नफ्सिन लम्मा अलैहा हाफिज़। रब फरमा मूंखे आसमान जो कसम मूंखे न चिमकंदड़ सितारे जो कसम अरे ज़ालिमो तव्हां ॾोह करे गुनाह करे चोरियूं करे शराब पी करे रात जो घर में अची सुम्हंदा हो तॾहिं बि मां रब तव्हांजे हिक हिक उज़वे जी हिफ़ाज़त कंदो। मां तव्हां खां पुछां थो मुड़ुस खे इजाज़त आहे जो पंहिंजे घरवारी जे वारनि खां पटे ही छा थी वियो आहे का गैरत हूंदी आहे पंहिंजी नियाणियूं नौजवान घरवारियूं वठी इन्हनि जिनाइनि खां वार पिया पटाइनि 76 मो रानीपुर वञो मुड़ुस खे इजाज़त आहे जो पंहिंजे घरवारी खे चमाट हणे मुंहं में थी छा थी वियो मुस्लमाननि खे थियो छा आहे जो चाबुकनि सां पंहिंजे सोन जगनि ज़ालुनि खे पिया कुटराइनि। मुसलमान जिन खां उठजंदो आहे कुरान मजीद में अल्लाह से फरमायो अलम यख्श इल्लल्लाह फासा उलाइका अन यकूनु मिनल मुहतदीन। रब फरमायो मुसलमान उनखे चइबो आहे जेको सिर्फ़ रब जी ज़ात खां उठजे वाला रब्बिहिम यतवक्कलून। कुरान तो फरमा मोमिन जो तवक्कल है भरोसो रब जी ज़ात ते हूंदो। सबब छा आहे जिन अचे छो थो पर सबब तो ॻोल्हियो। खूह में कुत्तो किरी पियो ॻोठ वारनि मुफ़्ती साहिब खां पुछा कई साईं खूह पाक कीअं थींदो। मुफ़्ती साहिब चयो त सॼो पाणी कढो सॼो पाणी खूह मां कढियऊं चयो साईं खूह पाक थी वियो। मुफ़्ती साहिब चयो कुत्तो कढियो चयोसीं कुत्तो साॻियो पियो पाणी पिया कढो। असांजे घर में इहो कुत्तो पियो आहे ही मौसीक़ी राग ही नाच ही गाना ही नाटक ही फिल्मूं असांजे न्याणियुनि जो अदड़ियुनि जो मथो उघाड़ो नहनि खे अहिड़ी पाली सघंदियूं छोॾे वारी जो न वुज़ू थिए न गुस्ल थिए। पोइ हाणे हिते फ़रिश्ता ईंदा मुझे नबी फरमायो इन्नल्लज़ी लैस फी जौफिल कुरआन कल बैतिल खरब जा सीने में जा पेट में जा घर में जा उताक में जा दुकान में कुरान जी तिलावत न आहे। मुझे नबी फरमायो वेरान जा वांगुरु अथव जीअं वेरान जा में माण्हू पेशाब कंदा गंदगी गलाज़त उछलाईंदा वेरान जा में जिन ई शैतान हूंदा आहिनि। भली असांजो करोड़ जो बंगलो हुजे टाइल हुजे मार्बल हुजे सोफ़ा सेट हुजनि पलंग हुजनि कुर्सियूं हुजनि सुबुह शाम पोचूं हणो सुबुह शाम सफ़ाई कयो पर इन घर में कुरान मजीद जी तिलावत न हूंदी। मुझे नबी फरमायो वेरान घर आहे हिते फ़रिश्ता न ईंदा हिते जिन ई शैतान जी वेंदा। असां फ़रिश्तनि खे भॼाए छॾियोसीं ॻोठ मां जिन पाण असां उन्हनि खे दावत ॾिनी आहे त अचो।
ज़य्यिनू मनाज़िलकुम बिस्सलाति व तिलावतिल कुरान। मुझे नबी फरमायो पंहिंजे घरनि खे सिंगारो निमाज़ सां ई कुरान मजीद जी तिलावत सां। सोफा सेट न पलंग न कुर्सियूं न टाइल न मार्बल न, मुझे नबी फरमायो पंहिंजे घरनि खे सिंगारो कुरान सां ऐं निमाज़ सां। मां तव्हां खां पुछां थो नबी साईं जो घर भलो या असांजो? कीअं भलो? मुझे साईं जी त कखाई झोपड़ी मींहुं पियो वसे त मींहुं बि सॼो टिने पियो। माण्हूअ जे कद जेतिरी हुन जी छत हुई, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम दुनिया जा करोड़ा बंगला शाही मालात मां पंहिंजे महबूब जो हुन कखाई झोपड़ी जे मथां कुर्बान कया। छो? छो त हुन झोपड़ी ते 24 कलाक अल्लाह जी रहमत पई वसे। छो? वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाहि वल हिकमा। अल्लाह ताला नबी से जे बीबिन के भी फरमायो, ओ मुझे सोने नबी जो घर वालों दुनिया जी का औरत तवां जड़ी नथी थी सके जे तवां जो घोट मोहम्मद मुस्तफ़ा पूरी कायनात में मर्दन में आला, तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जो बीबियूं भी सॼे कायनात जे औरतुनि में आला। अल्लाह से फरमा मुझे सोने नबी जो घर वालों तवां भी घर में वेही करे जिक्र कयो, कुरान मजीद जी तिलावत कयो। खुदा शाने कुरान, शाने कुरान, नारे तकबीर। वाकिन सलात व आतीन ज़कात। नमाज भी घर में वही करे पढ़ो, सदको खैरात ज़कात भी घर में वही करे दियो। भली असांजो कखाऊं घर हुजे, छप्पर ऐं छन हुजे, कच्चो कोठो हुजे, ख़ुदा जी ज़ात जो कसम असांजे न्याणीअ जो अम्मा जो अदीअ जो मथो ढकियल आहे, निमाज़ जो माहौल आहे, क़ुरान मजीद जी तिलावत आहे। इन छप्पर ऐं छन जे मथां 24 कलाक अल्लाह जी रहमत थी वसे। इन छप्पर ऐं छन जी निस्बत मोहम्मद मुस्तफ़ा जे उन झोपड़ी सां थी वञे। भली असांजो करोड़ जो बंगलो हुजे, सोफा सेट हुजनि, पलंग हुजनि, कुर्सियूं हुजनि, टाइल हुजे, मार्बल हुजे, इते क़ुरान मजीद जी तिलावत न हूंदी, निमाज़ न हूंदी, असांजे अदरनि ॼणनि खे हया ऐं पर्दो न हूंदो, मथो ढकियल न हूंदो, 24 कलाक इन बंगले ते अल्लाह जी लानत पई वसे। अॼु वाइदो कयो त पंहिंजे घरनि खे आबाद कंदासीं निमाज़ सां, क़ुरान मजीद जी तिलावत सां। बाबा असांखे हुकुम आहे त जंहिं वक़्त में भी घर में वञो, ला तदखुलू बुयूतल गैर बुयूतिकुम हत्ता तस्तानिसू व तुसल्लिमू अला आलिहा। अम्मा जे कमरे में वञो, भेण जे कमरे में वञो, न्याणी जे कमरे में वञो, क़ुरान तो फरमाए इजाज़त वठो ऐं सलाम वरायो। थी सघे तो अम्मा जे मथे ते पोती हुजे, अलाए न भेण न्याणीअ उन जे मथे ते पोती हुजे, अलाए न तव्हांखे पछताइणो पवे। बाबा पुट जो घर वेंदो आहे, अम्मा जो मथो उघाड़ो हूंदो आहे त यकदमि अम्मा मथो ढकी ॾिया, भली पुट ईंदो, फितरत जो कुराड़ी हूंदी तॾहिं बि मथे खे ढकींदा। न्याणी हूंदी मथे खे ढकींदा। इहो पर्दो फितरी शइ आहे। मां तव्हां खां पुछां थो, तव्हांजे मोरो जे हिन भील न कोले न मारे चंजे माइनि छा ॿोली जोगी जो वाइस ॿुधो आहे छा? जो भी मथो पियूं ढकिन रस्ते सां वञनि पियूं त मुंहं ते पोती पियूं ॾियनि, छा हिननि तव्हांजे मोली जोगी जो वाइस ॿुधो आहे छा? या क़ुर पढ़ियो अथनि? सम्झनि थियूं फितरी शइ आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हवा जन्नत में हुया, कुरान तो फमयंज़िउ अन्हुमा लिबासहुमा लियुरियहुमा सौआतिहिमा। जब उन्हनि खां जन्नत जो लिबास खसिजी वियो, फतफ़िका यख़्सिफ़ान अलैहिमा मिन वरक़िल जन्नह। कुरान तो फमा हुया भी ज़ालिम जन्नत में को फरिश्तो भी कोन हो, को जिन्न भी कोन हुया भी अकेला ज़ालिम, पर पोइ बि वरनि जा पन पटे करे पंहिंजे जिस्म खे पिया ढकनि त ज़ालिम से भी हिक ॿिए जी घर न ॾिसो।
औरत चइबो ई उनखे आहे जेका छपियल हुजे। औरत अरबी लफ़्ज़ आहे, माना ओघड़। बाबा दुन खां वठी गोॾनि ताईं ओघड़ आहे न, इनखे छपाइणु लिकाइणु फ़र्ज़ु आहे की न? औरत मथे खां वठी पेरनि ताईं नंगाई आहे। औरत हुनखे चइबो आहे जेका छपियल हुजे, जेका लिकियल हुजे। जेका औरत पर्दो नथी करे, बिना पर्दे जे घर मां निकिरे थी, इनखे औरत न चइबो। ॿियो को नालो रखोसि, मंड में रखोसि, बेगम चओसि, या ॿिए कंहिं जानवर जो नालो रखोसि, बाक़ी औरत हिनखे न चइबो। औरत उहा आहे जेका ढकियल हुजे। मां तव्हां खां पुछां थो, मस्जिद में मदरसे में पुट न्याणियूं जवान हुजनि, हिकिड़ी जाइ ते क़ुर मजीद गॾु पढ़ी सघनि था? भली साईं रज़ा मोहम्मद साहब पढ़ाइनि, तव्हांजे ॻोठ जो आहे, 60 साल हिन जी ज़िंदगी में तव्हां वाक़ुफ़ु आहियो, न्याणियुनि वांगुरु शरीफ़। ही भला तव्हांजे बचनि ऐं न्याणियुनि खे जवान थी वञनि, मस्जिद में मदरसे में पढ़ाए सघे थो? इन नमूने सां क़ुर मजीद जी तालीम या हलाल आहे, हराम आहे? क़ुर मजीद जेका पाक तालीम मुहम्मद मुस्तफ़ा जी तालीम, असांजा बच्चा, असांजूं न्याणियूं जवान हुजनि, हिकिड़ी जाइ ते क़ुर मजीद नथा पढ़ी सघनि, हराम आहे। पोइ अंग्रेज़ी तालीम, मखलूत तालीम स्कूलनि ऐं कॉलेजनि में, यूनिवर्सिटी में असांजा बच्चा बि जवान, न्याणियूं बि जवान, हिकिड़े क्लास में वेठा आहिनि, मास्तर प्रोफेसर लेक्चरार उन्हनि खे पढ़ाइनि था पिया। मां तव्हां खां पुछां थो, इहा तालीम इन नमूने सां हलाल आहे? मस्जिद में वेठा हो, हलाल आहे? ॿ महीना असां पंहिंजे न्याणियुनि खे यूनिवर्सिटी में छॾे था अचूं, नौजवान न्याणियूं 25 साल 30 साल यूनिवर्सिटी में विया हो, सिंध यूनिवर्सिटी, लतीफ़ यूनिवर्सिटी, IB, असां त विया हो, असां त हुते मथे निहारे कोन था सघूं। शाबाश आहे पी मां तव्हां खां पुछां थो, सम्झनि बि था त इहो माहौल एॾो ख़तरनाक आहे, पोइ बि मुस्लमान पंहिंजे न्याणीअ खे मखलूत तालीम जे लाइ इन जाइ ते छॾे, इन इंसान जहिड़ो को बेग़ैरत इंसान ज़मीन ते आहे? अलाए केॾे वई हक़ीक़त में जंहिंजे पेट में हराम हूंदो आहे न, पोइ गैरत निकिरी। भली मौलवी हुजे, पीर हुजे, सैयद हुजे, हराम पेट में अची वियो, पोइ गैरत वारो अहसास ई ख़तमु थी। इहो तजुर्बो आहे, पोइ गैरत ख़तमु थी। इहे न्याणियूं नबी साईं जी अमानत अथव, असांजे घर में पैदा थियूं आहिनि, इहे न्याणियूं नबी साईं जूं न्याणियूं असां वटि अमानत आहिनि, पंहिंजे न्याणियुनि जी इज़त जी हिफ़ाज़त कनि। ख़तरनाक माहौल पियो हले, वरी जेको चए साईं सभु कुझु दिलि ते आहे, असांजी दिलि सही आहे, असांजे न्याणियुनि जी दिलि सही आहे, बुरके में थियूं वञनि, भली हुते हिक ॿिए सां कचहरी कनि, जेको ईअं चवे इन जहिड़ो कूड़ो ऐं बदमाश दुनिया में आहे, त सभु कुझु दिलि ते आहे। अलाह जो हुकुम आहे, हितो पंहिंजे न्याणीअ खे विहारींदासीं, हल बाबा नवाब शाह अलाह जे हवाले ई, हल बाबा सिंध यूनिवर्सिटी रब जे हवाले ई। अॻे ज़ालिमो, रब तव्हांखे हुकुम थो करे त हिनखे ईअं न छॾियो, वरी तव्हां था चओ त रब जे हवाले, रब हुकुम थो करे त ईअं न छॾियो। मदरसे में छॾे अचो तॾहिं पंहिंजी न्याणीअ सां गॾु वञो। असांजे मदारस में हाणे वफ़ाक़ वारनि शर्त कयो आहे त को बि मौलवी कंहिं माईअ खे न पढ़ाए। बसि हाणे आलिमियाणियूं थी वियूं आहिनि, हाफ़िज़ाणियूं थी वियूं आहिनि, बसि हाणे छो बसि, हालांकि पर्दो मुकमिल हूंदो आहे असांजे मदरसे में, पोइ बि हाणे चवनि था बसि 15-20 साल थी विया आहिनि बनात जे मदरसनि खे, न्याणियूं पंहिंजूं हाफ़िज़ाणियूं आलिमियाणियूं थी वियूं आहिनि, बसि उहे पढ़ाइनि न्याणियुनि खे, न्याणियूं मर्द न पढ़ाए। क़ुर मजीद नथो पढ़ाए सघे त ॿी तालीम कंहिं इजाज़त। असांखे माहौल अहिड़ो मिलियो आहे हिन मुल्क जो निज़ाम, अल्ट्रासाउंड बि मर्द पिया कनि, डॉक्टरनि वटि वञो। अॻे ज़ालिमो सिंध तव्हां लम्स यूनिवर्सिटी में वञो त जेकॾहिं 100 शागिर्द डॉक्टर था थियनि त 300 छोकिरियूं थियूं डॉक्टर आहिनि, माना छोकिरियुनि जो रिकॉर्ड वधीक आहे। ऐं अल्ट्रासाउंड मर्द पिया कनि। डिलीवरी जे लाइ वञो त मुड़ुस खे ॿाहिरि विहारियो, बाक़ी हुते सभु धारामद डॉक्टर, हिकिड़ो बि का डॉक्टराणी कान्हे जंहिंखे पाण ते एतमाद हुजे त मां सुज़र जो ऑपरेशन करे सघां, न हुते डॉक्टर पिया। हीअ मोतबर थी वेठी आहे, 1.5 लाख रुपया पघार थी।
औरत जी फितरत में कमज़ोरी आहे वध में वधि तव्हांखे शौक़ु आहे त पंहिंजे न्याणी खे भला दाई कयो साईं ॿियर वारा फरमाईंदा दाई कयो न्याणी ख़िदमत कंदी सवाबु थींदुसि हज़रत उमर फारूक साढा 22 लख मुरबा महल जो हाकिम आहे 25 लख मुरबा महल ते हुनजे दुरे जो रोब आहे रात जो चौकी तो जे चौकी ॾींदे ॾींदे ॾिठई त हिकिड़ो ॿाराड़ी जो बदू वीचारो परेशान रोए थो पियो हज़रत उमर फरमाया लिम तबकी छो थो रोई चईंसि न पैसो न पाई न दवा न दाई घरवारी खे ॿार ॼणण जी तकलीफ़ आहे छा कयां हज़रत उमर फरमायो अदा घबरा न असां बंदोबस्त कयूं था थोरो सब्र कर उन ई वक़्त में पंहिंजे घर आयो पंहिंजी घरवारी उम्मे कलसूम खे चयो उम्मे कलसूम शहज़ादी जल्दी कर देर न कर कुझु सामान सॼो कुझु लटा कपिड़ा खण हिकु ग़रीब औरत जो हली दाए पोइ करे रब राज़ी थी पवंदी वाह जो ख़िदमत जो मौक़ो मिलियो अथई 22 लख मुरबा महल हाकिम जी घरवारी रात जे वक़्त में ॿाराड़ी में हिकु ग़रीब मिस्कीन औरत जे दाए पे जे लाइ आहे हज़रत उमर पंहिंजे घरवारी खे अंदरि छॾियो पाण ॿार उन बदू सां वेठो आहे हज़रत उमर पुछा थो करेसि ॾे हवाल उमर जी हुकूमत कीअं आहे त रोई करे चईंसि उमर आहे 22 लख मुरबा महल जो हाकिम आहे 25 लख मुरबा महल ते हुनजे दुरे जो रोब आहे उमर रात जो ग़रीबनि खे ॻोल्हींदो आहे ख़िदमत जे लाइ अॼु अलाए छा ॻाल्हि आहे जो न आयो आहे तूं आयो ई एतिरे में अंदरों आवाज़ आयो बुशरा लक या अमीर अल मोमिनीन फ़इन्न लिअख़ीक वलदा अमीर अल मोमिनीन पंहिंजे भाउ खे मुबारक जो त हुनजे घर में पुटड़ो पैदा थियो आहे उन बदू जो अमीर अल मोमिनीन जा लफ़्ज़ ॿुधा चई अंत उमर तूं उमर अंत अमीर अल मोमिनीन तूं अमीर अल मोमिनीन हज़रत उमर फरमायो मां अमीर अल मोमिनीन आहियां मां हाकिम न आहियां सय्यदुल कौम खादिम मां नबी से जो उम्मत जो नौकर आहियां दुआ कर मन तुंहिंजे ख़िदमत जे करे रब मूंखों बि राज़ी थिए मुंहिंजे घर वारनि खां बि राज़ी नारे तकबीर उमर फारूक शाने साहबा शाने मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर ये ॻोल्हींदा ग़रीब असां ग़रीब खे 50 रुपया ॾींदासीं त उहो बि मोबाइल ते भरींदासीं सॼी दुनिया खे ॾेखारियो ज़लील कयो हुनखे का बेवा औरत खे लटनि जो वॻो ॾींदासीं उहो बि मोबाइल ते भरींदासीं जीअं माण्हुनि खे ख़बर पए त हिन जी वॾी सफ़ा आहे अरे बाबा ईअं छो था कयो माण्हुनि खे ज़लील छो था कयो हिंदुस्तान जो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो चई हिंदुस्तान जा हिंदू मारवाड़ी वाणिया रात जो वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि ते पेजारो वीगो V8 गाॾियुनि ते पंहिंजा नंढड़ा बच्चा न्याणियूं उन्हनि खे खणी करे निकिरनि पेजारनि में कंबल सवड़ियूं राशन जा कटा लटा कपिड़ा वॻा रात जे वक़्त में ग़रीब मिस्कीन रोडनि ते सुता पिया रात जे वक़्त में उन्हनि जे मथां कंबल विझी वञनि सवड़ियूं विझी वञनि उन्हनि जे घर में इहे राशन जा कटा उछलाए वञनि लटा कपिड़ा ईअं ॾेई वञनि जीअं उन्हनि खे ख़बर ई न पए ख़िदमत ईअं कबी आहे कॾहिं कॾहिं मोरो जे अस्पताल में वेंदा कयो ॿ देगियूं लाहे ईंदा कयो ग़रीब वेचारा खोड़ हुते मरीज़ वेठा आहिनि मांगणीअ जे लाइ पैसा सरकारी अस्पताल में जेके ईंदा सभु ग़रीब ईंदा कॾहिं कॾहिं 5-5 हज़ार खणी वेंदा कयो अस्पतालुनि में इहे ग़रीब मिस्कीन जेके वेचारा टेस्ट जे लाइ पैसा कोन अथनि हुते सभु कासा ई वेठा आहिनि डॉक्टर उन वेचारनि खे 500 रुपया 1000 रुपया ॾींदो वॾियूं दुआऊं थींदियूं इहा बि वॾी ख़िदमत अथव इन नमूने सां ख़िदमत कयो ॾेखारियो न कंहिंखे खोड़ असांजे सरदार ख़ान लुंड में घर भला लटा भला पातल अथनि पर उन्हनि जे हालात जी असांखे ख़बर कान्हे का घर में खाइण जे लाइ अटो कोन्हे को बीमार थियनि था पैसा कोन्हनि खे हया में कंहिंखां घुरी बि नथा सघनि असां मौलवी त घुरंदासीं फ़क़ीर त घुरंदा इहे वीचारा हया में कंहिंखां घुरी बि नथा सघनि इहे बेरोज़गार लॻा वेठा आहिनि
अगल मगल जी लिख में वही खिदमत कयो दुआऊं वठो इंशाअल्लाह बई जान भला थी नबी साईं जिब्रील के असली सूरत में ॾिठो पाण फरमायूं मथो आसमान सां पेर ज़मीन सां सॼो कुल्लो मशरिक़ खबो कुल्लो मगरिब साईं जन परेशान थी आया घर आया अम्मा ख़दीजा खे चऊं ज़म्मिलूनी ख़दीजा मूंखे चादर ॾियो लक़द ख़शीतु अला नफ़्सी मां पंहिंजी जान ते ख़ौफ़ ऐं ख़तरो थो महसूस कयां अम्मा ख़दीजा नबी से के तसल्ली ॾिनी कल्ला वल्लाहि ला युख़ज़ीक अल्लाहु अबदा मुंहिंजा महबूब परेशान न थियो अल्लाह ताला तव्हांखे ज़ाए न कंदो इन्नक लतमिलुल कल्ल तव्हां त यतीमनि जा ॿार था खणो तव्हां त ग़रीबनि खे मानियूं खाराईंदा हो को मिस्कीन ग़रीब मुसीबत में फाथल हूंदो आहे तव्हां उन्हनि जी मदद कंदा हो तव्हां त मेहमान नवाज़ हो तुखिर ज़ईब जेको ग़रीबनि मिस्कीननि खे मानी खाराए यतीमनि जा ॿार खणे जेको मेहमान नवाज़ हुजे मुंहिंजा महबूब जो कॾहिं बि परेशान न थींदो आहे मेहमान नवाज़ परेशान थींदो आहे जेको ग़रीबनि जी ख़िदमत करे उहो परेशान थींदो आहे असां मौलवी कॾहिं परेशान ॾिठो अथव असां 100-200 शागिर्दनि खे राति ॾींहुं मानी पिया खारायूं लटा कपिड़ा परेशान हालांकि पैसा पिनी करे ॿियनि खे खाराइण इहो बि सवलो कोन्हे ॾुखियो आहे पिनी करे ॿियनि जे लाइ जॻह ठाराइण इहो बि सवलो कोन्हे इहो बि ॾुखियो कमु पाण त हर को पिनी करे खाए जॻह ठाराए बंगला घर पर ॿियनि खे खाराए इहो ॾुखियो कमु इहे हिननि ग़रीबनि जूं दुआऊं आहिनि मिसकीन तालिब इन्हनि जूं दुआऊं तव्हां बि हिननि खां दुआऊं वठो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह जो रसूल फरियादी थींदो वक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा या अल्लाह मुंहिंजी इन क़ौम मुंहिंजे क़ुरान खे पंहिंजे पुठीअ जे पोयां उछलाए फिटो कयो अल्लाह जो नबी दाई थींदो हेड़ो क़ुरान बि दाई पियो थो थिए रब जे आॾो ताकों में सजाया जाता हूँ दो दो के पिलाया जाता हूँ कुरान दा तुझे रब के अल्लाह मुसलमान मुखे ताक दे सजाए करे रखियो आहे 10 पोतियूं वेड़े छॾियूं अथनि ताक बि छित जे भरिसां लॻायो आहे मथां खां ॿार जो हथ पहुची सघे असां जूं अमरियूं भेनरूं रोज़ानो दरियूं छंडींदियूं दरवाज़ा छंडींदियूं ॾाजे में जेके पेटियूं मिलियूं अथनि उन्हनि पेटियुनि खे छॾींदियूं फर्श खे पोची हणंदियूं पर साल गुज़रियो क़ुरान पढ़ियोसीं त कोन ज़ियारत कान कईसीं पर क़ुरान मजीद खे छॾियोसीं बि कोन पोइ हिकिड़ो मुस्लमान हो पंहिंजे न्याणीअ खे पैसा ॾिनई त हीउ लिकाए रख जुमे ते वठंदो सही न्याणी वञी पैसा रखिया क़ुरान में पीउ चयसि पुट क़ुरान मजीद में पैसा छो रखियई न्याणी चयो बाबा अलमारी जो दरवाज़ो बि खुले थो पेटी जो दरवाज़ो बि रोज़ानो 10 दफ़ा मां खोले थी अलमारी में पेटी में पैसा रखा त गुम थी वञनि क़ुरान मजीद खे त सालनि जा साल केरु खोले ई कोन थो तंहिंजे करे क़ुरान मजीद में पैसा महफ़ूज़ पिया आहिनि असां मुस्लमाननि क़ुरान खे संदूक बनायो आहे पछाड़ी में ज़मीनुनि जा दस्तावेज़ बि क़ुरान मजीद में रखी छॾींदासीं किथे किथे तो कुरान मजीद में जेका पासे ते जाइ आहे उते लिखाईंदा त तूं पंहिंजी न्याणी मूंखे ॾींदे फलाणी ज़मीन तूं मूंखे ॾींदे क़ुरान जे पासे में लिखाईंदा वरी जंहिं महिल वक़्तु ईंदो त वरी उहो पनो कटे छॾे साईं मेहर वारा फरमाईंदा अॻियूं असां वटि शिकायतूं आयूं जो क़ुरान मजीद जे पासे ते उन्हनि लिखत कई पोइ जो चवनि पिया त हाणे इहा क़ुरान जी लिखत पकी आहे वो जंहिं महिल फ़ैसिलो जो थियो त उहा लिखत कटे छॾियो क़ुरान जे पने खे कटे छॾियो हीअ मुस्लमानी आहे असांजा साईं ॿेर वारा फरमाईंदा असांजे ओताकुनि मां क़ुरान वियो घरनि मां क़ुरान वियो दुकाननि मां क़ुरान वियो कोरट मां क़ुरान वियो थाने मां क़ुरान वियो क़ुरान मजीद भॼी वञी पनाह वरिती आहे मस्जिद मदरसे में पर मुसलमान राति ॾींहुं इन फ़िक्र में हूंदा त कंहिं महिल थी मस्जिद वीरान थिए कंहिं महिल थो इहो मदरसो बर्बाद थिए
पिया वेचारे मौलवीअ जूं कमियूं कोतायूं पिया ॻोल्हींदा त हिन जो पटको सही न आहे, हिन जा पाचा सही न आहिनि। ही मस्जिद जे दरवाज़े खां ॿाहिरि असांजे घिटीअ ॾे निहारे थो बहानो करे मौलवीअ खे ॻोल्ही कढूं। चङा भला हिन इलेक्शन में चङा भला असांजा वॾेरा हुया, मौलवियुनि खे कढी छॾियूं त तव्हां मौलवियुनि जो साथ था ॾियो, सियासत जी ॻाल्हि छो था कयो, मौलवियुनि खे कढी छॾियूं। ईअं थियो या कोन थियो? मां हुते रियाज़ुल जन्नत जे गेट ते हदीस पढ़ी आयुसि। उलमा खे ख़बर हूंदी नबी से फरमा आख़िरी ज़मानो अहिड़ो ईंदो जो मुंहिंजे दीन खे, इस्लाम खे, क़ुरान खे धक लॻंदा, लठियूं लॻंदियूं, भितर ऐं पत्थर लॻंदा। मुंहिंजे महबूब मिसाल ॾेई करे फरमायो, पाण फरमायूं जीअं नाग ॿिर मां ॿाहिरि निकिरंदो आहे, पोइ उन नाग खे को लठ हणंदुसि, को कुहाड़ी हणंदुसि, को भितर ऐं पत्थर हणंदुसि, पोइ वीचारो नाग भॼी वञी भितरनि खां लठनि कुहाड़ियुनि खां वञी ॿिर में पनाह वठंदो आहे। मुंहिंजे नबी फरमा आख़िरी ज़मानो अहिड़ो ईंदो जो मुंहिंजे दीन खे, इस्लाम खे मुस्लमान ईअं लठियूं हणंदा, कुहाड़ियूं हणंदा, भितर ऐं पत्थर हणंदा, पोइ जीअं नाग ॿिर में वञी पनाह वठंदो आहे, मुंहिंजो दीन, इस्लाम, क़ुरान बि भॼी वञी मस्जिद मदरसे में या मके मदीने में पनाह वठंदो, बाक़ी किथे बि पनाह न मिलंदी। बाबा क़ुरान वारनि खे लठियूं लॻियूं, माना क़ुरान खे लॻी। इहे असांजे तबलीग जमात वारा वीचारा बिस्तरा बि पंहिंजा, किरायो भाड़ो बि पंहिंजो, कंहिंजे उताक में बि नथा रहनि, मथां कंहिंते ॿार पवे, उते गर्मी में मस्जिद जे फर्श ते सुता पिया आहिनि, कंहिंखां मानी बि नथा वठनि, मथां कंहिंखे तकलीफ़ ते मानी बि पंहिंजी, कोप किटलियूं बि पंहिंजा, प्लेटूं बि पंहिंजूं। पर हिननि अलाह वारनि खे बि मुस्लमाननि लठियूं हयूं या कोन आहियूं? बीलनि कोन आहियूं, बारेचनि कोन आहियूं, वाड़ियल कोन आहियूं, मुस्लमाननि लठियूं आहियूं। केतिरनि जाइनि ते असां वाइज कंदा, उहो माण्हू पोइ भितर हणंदा। बिरा जे पासे ॾे मां वाइज कयो, सूबेदार एफआर कटे छॾियो। सोलंगी जो ॻोठ हुयो, 2 महीना हाज़िरी जवाबदार मौली सिबगतुल्लाह जोगी हाज़िर दे मां जो लख लानत हुजे था। माना जीअं चोर खे सॾु कबो आहे, मौलीअ खे ईअं सॾु, जवाबदार मौली सिबगतुल्लाह जोगी। हालांकि वाइज़ कयोसीं, कंहिंखे बि ॻाल्हायोसीं न, कंहिं बरेली खे या शीअ खे ॻाल्हायो आहे त उहे केस कंदा। इहा हुकूमत। दुबई तां वञो, सऊदी अरब वञो, ते फनकारनि खे घुराईंदा, शादी हाल बुक थींदा, इहे सभु इहे गामूं, इहे बदमाश, इहे सभु वेंदा ओॾां, उन्हनि जा वॾा प्रोग्राम थींदा आहिनि। जेके पाकिस्तान जूं कंजरियूं आहिनि सभु वेंदियूं आहिनि। सऊदी अरब में जेके असांजा भॻवा रहनि पिया त उन्हनि खे घुराईंदा, उते सोन जा ताज हिननि खे पाराईंदा, माना सरेआम राग थींदा, मज़ा इहा प्रोग्राम। पर वाइज़ ते पाबंदी, उते वाइज़ कंदासीं, तॾहिं बि लिकी कंदासीं। कमरे में ॿाहिरों माण्हू बीठो हूंदो त मथां को CID वारो, सॼो मुस्लमान सभु ईअं थी विया। बाबा क़ुरान जो क़दुरु कयो, क़ुरान पढ़ो, क़ुरान मजीद सम्झो, क़ुरान मजीद ते अमल कयो, त क़यामत जे ॾींहुं उथंदासीं त अखियूं हूंदियूं न त अखियुनि खां अंधा हूंदासीं। क़ुरान थो क़यामत जो ॾींहुं थींदो के माण्हू क़ब्र मां उथंदा, उन्हनि जा पेट जबलनि जहिड़ा हूंदा, नाग बलऊं विछूं पिया खाईंदनि, चवंदा या अल्लाह इहे एॾो असां सां ज़ुल्म छो थियो आहे? अल्लाह से फरमाईंदो वमा ज़लमनाहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून। मां ज़ुल्म कोन कयो आहे, तव्हां पाण पंहिंजो पाण सां ज़ुल्म कयो। मां त तव्हांजी हिदायत जे लाइ क़ुरान मोकिलियुमि, आलिमनि तव्हांखे सम्झायो, अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा, बे तिजारत वापार हलाल अथव, व्याज हराम अथव। तव्हां मोरे में 8,000 में बकरी वरिती पीढ़ीअ मां, वरी ॿिए हफ़्ते में साॻी बकरी या उन ई जाइ ते 10,000 में जो जाइज़ अथव, हलाल अथव। 2 लख में तव्हां कराची में मोट जी वरिती, 6 महीननि खां बाद 4 लख में जो जाइज़ अथव, हलाल अथव। मोरो बाईपास ते तव्हां प्लाट वरितो,
5 लख में रेट वधी आहे, 50 लख में जो जायज़ अथव हलाल अथव, पर वहर्रम रिबा, कंहिंखे 100 रुपया ॾेई वरी महीने खां बाद 100 रुपया बि वठो ऐं चाराना मथे था वठो। रब फरमाई हीअ हराम आहे जीअं सूअर जो गोश्त हराम आहे। लान अल्लाहु व रसूलुहु आकिल रिबा, मुंहिंजे नबी फरमा जेको व्याज खाए थो, वठे थो, ॾिए थो, जेके शाहिद वकील जेको वठी वियो त फलाणे वटि हल त मां तोखे व्याज ते पैसा वठी ॾियां, मुंहिंजे नबी फरमा बाए मुश्तरी इहे सभु हिकिड़े ॾोह जा ॾोहारी आहिनि, सभिनी ते अलाह ऐं अलाह जे रसूल जी लानत आहे। रुगो वठी वियो हिकिड़े हमरा खे त हल त तोखे पैसा वठी ॾियां व्याज ते, हीउ पाण कोन थो खाए, हुनखे वठी वियो पर ॾोह साॻियो। हीउ बैंक में व्याजी निज़ाम आहे। असांजा हज़रत साईं ॿेर वारा त फरमाईंदा बैंक में नौकिरी हराम अथव। मिसाल ॾींदा साईं त हिकिड़ो चकुलो हुजे, को माण्हू चकुलो खोले ग़लति कमु पियो करे, पोइ उते हिकिड़ो मुंशी विहारियईं, हिकिड़ो पटे वारो विहारियईं, हिकिड़ो वरी मथो संभाल जे लाइ। मां तव्हां खां पुछां थो सभई ॾोह जा ॾोहारी आहिनि या न, या ॾोह हुनखे थींदो? इहो जेको मुंशी वेठो आहे, पटे वारो वेठो आहे, जेको पहिरो थो हुजे, इहे सभु हिकिड़े ॾोह जा ॾोह। असांजे बैंकुनि में व्याजी निज़ाम आहे, तंहिंजे करे जेके वेठा आहिनि मैनेजर, पटे वारी, केशर, सभु हिकिड़े ॾोह जा ॾोह। दुआ कयो मौलाना फज़ल रहमान खे, कोशिशि त वीचारे कुराड़े कई आहे त सूदी निज़ाम ख़तमु थिए। 2028 ताईं मोहलत घुरी अथनि, छो त सॼो गंदु आहे नी भेण, जेसि ताईं का सफ़ाई थिए सॼो मुल्क गंदगी सां भरियलु आहे। माण्हू त चवनि था साईं एतिरी मोहलत छो ॾिनी अथनि 4 साल, 72 साल ताईं मोहलत हुई, हुते ख़ुशि हुयो, बाक़ी 4 साल हाणे सब्र नथो थिए। इहे सभु उहे आहिनि मौलाना जी मुखालिफ़त उहे था कनि जेके हराम खोर व्याजी आहे। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान, नारे तकबीर। हराम खोर कीअं ख़ुशि थींदा त आलिम अचे? सही थो चवां या ग़लति? इंशाअल्लाह तब्दीली ईंदी। अफ़गानिस्तान में मौलवी अथव, उते 10 जहाज़ चाइना वारनि खां वरिता अथव, रेलवे लाइन ठही वई, केनाल ठही वियो आहे, साढा 5 लख एकड़ ज़मीन पई आबाद, केनाल में पाणी अहिड़ो आहे जो मिनरल वाटर बि तव्हांजो न पुॼे। हिते वाहन जो हाल छा आहे, कुता, गॾ, मोल जानवर, जेको बि शहरनि जो गंद, गलाज़त, किचिरो, सॼो वाहन। उते तव्हां उहो वाह त ॾिसो जेको मोलनि ठारायो आहे, ॿिन्ही पासनि रोड, रस्ता, गुलाब जा गुल। अमेरिका वारा ख़ुदि परेशान थी विया, भेण हीउ छा आहे, हीउ मौलवी? असां 96 में 97 में उते वियासीं त 5 जॻहनि 5 लखनि जी मानी खाधीसीं कंधार में, माना सिक्को एतिरो किरियल हुयो। अॼु तव्हांजा 5000 हुननि जो 1000। तव्हांजा त ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जा पढ़ियल आहिनि, बर्तानिया जा फारिग थियल आहिनि, मुल्क खे तबाह कयो अथनि। हू त मदरसनि जा पढ़ियल आहिनि, मुल्क खे ठाहियो अथनि या कोन ठाहियो? वरी बि जेकर मुल्क खे ठाहींदा त मौलवी ठाहींदा। उलमा खे गारियूं न ॾियो। तव्हांजे मुल्क पाकिस्तान में मौलवियुनि खे त गारियूं पियूं मिलनि, मौलवी जोगी जी त गिला पई हले, मौलवी जोगी खे त गारियूं पियूं मिलनि, पर अलाह जे वलीअनि खे बि माण्हू गारियूं पिया ॾियनि। साईं ॿेर वारनि खे ॻाल्हाइनि पिया, साईं हाले जी वारनि जी माण्हू गिला पिया कनि, अमरोट वारनि बुज़ुर्गनि खे बि माण्हू माफ़ु न कयो। पर हिते बि मज़ो न आहे। तव्हांजे मुल्क में अबू बकर सिद्दीक़ जी गिला, हज़रत उमर जी गिला, ये उमर कोट बि बर्दाश्त नथो थिए। उमर कोट आहे माना उमर जो नालो बि पेट में वलोटो थो वञे। हज़रत उस्मान खे माण्हू माफ़ु न कयो, अहल बैत तार जी माण्हू गिला पिया कनि, पर हिते बि मज़ो न आहे। तव्हांजे मुल्क में नबी से खे गारियूं मिलियूं, पोइ बाक़ी बचो छा? बाक़ी बचो छा? पोइ ही ॾारियूं, ही पटका, ही वाइज़, ही जलसा, ही मस्जिदूं, ही मदरसा, ही नमाज़, ही रोज़ो, ही हज उमरा, ही ख़ैर ख़ैरातूं कम करे। बाबा ही ॾारी, पटको, मस्जिद, मदरसो, नमाज़, रोज़ो, हज उमरो, ख़ैर ख़ैरातूं सभु मिलियूं नबी से जे सदके। नबी से जी इज़त असां बचाए न सघूं त पोइ असांखे ज़मीन ते रहण जो हक़ आहे?
ऐं गारियूं भीलनि कोन ॾिनियूं, माड़ेचनि कोन ॾिनियूं। मां तव्हां खां पुछां थो, इहो शानू कुबर भील हो, माड़ेचो हो, कोली हो? मुस्लमाननि जे घर में पैदा थियो। इंडिया जे जनरल वाणियो आहे, पूरो अधु कलाक नबी से जे शान में तकरीर कई अथई त मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो बाअख़लाक़, मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो इंसान दोस्त, मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सचार, मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सोरो न पैदा थियो आहे, न क़यामत ताईं पैदा थींदा। वाणे तकरीर कई। शाने मोहम्मद मुस्तफ़ा, शाने मोहम्मद मुस्तफ़ा, नबी जे गुस्ताखन ते, असहाबे मोहम्मद जे गुस्ताखन ते। असांजे कंडियारे में कासमी लाइब्रेरी में हिकिड़ो किताबु आहे, साईं मोहम्मद कासिम फरमाए वाणे लिखियो आहे, अमर ॾिनो लाल नालो, अमर ॾिनो लाल वाणियो आहे, नबी साईं जे सीरत ते किताबु लिखियो अथई 2 सिफ़र। असांजो मौलवी मोहम्मद रमज़ान फुल पोटो हुन किताब लिखियो आहे, प्यारो पैगंबर परावन जे नज़रुनि में, माना परावन बि असांजे नबी से खे मञियो आहे। ही पंहिंजा पिया गारियूं ॾियनि, ही कामरेड, ही देशी, ही कौम परस्त, ही लूसी लडो, इहे सभु दहरिया अथव। हिकिड़ो नालो मुलनि जो पिया वठनि त जुनूनी मुला, इंतिहा पसंदि मुला, मुलनि जो दीन असांखे न खपे, बाक़ी नालो असांजो असुल हिननि जी कावक नबी से न। जेकॾहिं ईअं चवनि त मोहम्मद जो दीन असांखे न खपे त माण्हू त दांगी मलींदा आहिनि। भेणा क़ौम परस्त त पंजाब में बि आहिनि। सलमान तासीर खे मुमताज़ कादरी मारियो, नामूस रिसाला जी हुन तोही न कई। हिकिड़ो बि पंजाबी को क़ौम परस्त हुन जी क़बर ते वियो, थुक ई न आयऊंसि। पेशावर में ख़ालिद फैसल नौजवान हुयो, उन जज खे मलून खे गुस्ताख खे मारियईं कोर्ट में। हिकिड़ो बि पठान क़ौम परस्त हुन जी क़बर ते वियो, जज जी क़बर ते। हाणे गाज़ी सैयद हुयो सिपाही कोटिया जो, हिकिड़े मलून खे जेल में मारे। हिकिड़ो बि को बलोच क़ौम परस्त हुन जी क़बर में वियो। असांजे सिंधी देशनि खे क़ौम परस्तनि खे हिन लूसी लॾे खे छा थियो आहे जो नबी साईं जे गुस्ताख जी क़बर ते वञी शाबास तो तमामु भलो कमु कयो आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा खे गारियूं ॾिनियूं अथई। असां तोखे सलाम था पेश कयूं। मां तव्हां खां पुछां थो, लानत हुजे हिननि ते या न? नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफ़ा, नबी जे गुस्ताखन ते, नबी जे गुस्ताखन ते, दीन इस्लाम जे गुस्ताखन ते। लूसी लॾे जे यारनि ते। ये दहरे क़िस्म जा माण्हू आहिनि। इस्लाम असां हिननि जो वास्तो ई न आहे, मुल हेॾा न। दीन खां बेज़ार, क़ुर खां बेज़ार, इस्लाम खां बेज़ार। छा कयूं? असां दुआ घुरंदासीं रब हिदायत करे। राजा ॾाहर खे था चवनि शहीद आहे। जंहिं पंहिंजी भेण सां शादी कई, राजा ॾाहर चवंदा हो शहीद आहे। ऐं मोहम्मद बिन कासिम जेको ग्वादर खां आयो, अरोड़, वरी कोटिया, पेशावर, ज़ियारत, इहा सॼी सिंध हुई। जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा जो कलमो पहुचायो, चवंदा हो ज़ालिम। पोइ हज़रत अली साईं छो मारियो मरहब खे? हज़रत अली साईं मरहब खे मारे करे असांखे ॿुधायो त सभ खां वधीक मूं वटि इस्लाम आहे, सभ खां वधीक क़ुर आहे, सभ खां वधीक मोहम्मद मुस्तफ़ा जी इज़त आहे। जेको इस्लाम जो दुश्मन, क़ुर जो दुश्मन, मुसलमाननि जो दुश्मन आहे, हज़रत अली से फरमा मां हुनखे न छॾींदुसि। बाबा असां जे मुल्क में भील कोली माणे जा सभु रहंदा। असांजे जमियत में भील बि आहिनि, वाॻा बि आहिनि, माणेचा बि आहिनि। कलंदर शहबाज़ जी दरगाह ते ख़ुदकुश हमिलो थियो त सुबुह जो सवेल राशिद महमूद वञी हुते पहुतो ॾुख में। इमाम बारगाह ते हमिलो थियो शिकारपुर में त राशिद महमूद वञी हुते पहुतो उन्हनि जे ॾुख में। मीरपुर माथेलो ॾारकी में मंदरनि खे बाहि लॻी त वाणनि जे ॾुख में बि इहो जवान वञी शरीक थियो। असां त सभिनी खे गॾु पिया कयूं। असां मौलवी क़ौम परस्त न आहियूं। असांखे पंहिंजी सिंध प्यारी न आहे, असां अफ़गान जा पठान आहियूं। असांखे पंहिंजो वतन प्यारो न आहे। असां सिंध जे हुकूक जी जंग नथा लॻायूं। जेतिरो असांजे सिंध जे आलिमनि सिंध जे लाइ हुकूक जे लाइ ॻाल्हायो, एतिरो कंहिं ॻाल्हायो, डॉक्टर साहिब खां वधीक कंहिं ॻाल्हायो। ऐं हाणे बि अगरि सखर में बाबुल इस्लाम कॉन्फ्रेंस अथव 28 नवंबर, वाइदो कयो त इंशाअल्लाह शरीक थींदासीं।
जमीयत उलमा इस्लाम अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो, कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजलुर रहमान, जमीयत उलमा इस्लाम। हिकिड़ो डॉक्टर कादिर मक्सी वीचारो वो क़ौम परस्त आहे, पर वो नमाज़ पढ़े थो, बच्चनि खे क़ुर पढ़ायो अथई। हुनजो पुटु बीमार थी पियो, असांजो शागिर्द हुयो, उते क़ुर पढ़ण जे लाइ वेंदो। त ही क़ौम परस्त कामरेडी जी कावड़िया त अरबी तरानो थो पढ़ाए। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जेके क़ुर खे चवनि था अरबी तरानो आहे, इन जो ईमान बचो? पंहिंजे औलाद खे इन फितने खां बचायो। इहे मुल्हिद अथव। उलमा खे गारियूं ॾींदव, नस्ल बर्बाद थी। मां नथो चवां कुन आलिमन, अलाह जो नबी तूं फमा आलिम थी। आलिम नथो थी त मुतलिमन तालिब थी, तालिब नथो थी सघी त मुस्तमियन ॿुध, जीअं अॼु आया हो ॿुध। इहो बि तालुक आहे। हिते अलाह खे राज़ी करण जे लाइ आयो या मौलवियुनि जूं ग़लतियूं जाचण जे लाइ? हा, त मौलवी छा था चवनि? सुभाणे मोरे जे चौंक में चओ त मौलवी जोगी हीअं चई, इन नीयत सां आया हो त पोइ सवाब जो अंगूठो अथव। अलाह खे राज़ी करण जे लाइ आया हो नी, त दीन जूं ॻाल्हियूं। नबी से फरमाओ मुहिब्बन, बुद्धि बि नथा सघो त मुहबत रखो हिननि सां। जेकर मुहबत नथा रखो, गिला था कयो, गारियूं था ॾियो, वला तकुन खामिसन फतहलिक, नबी से फरमाओ पोइ बर्बाद थी वेंदे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिंखे अलाह जो नबी चए त बर्बाद थींदो, इहो बचंदो? आले हक़ उलमा खे जेको गारियूं ॾींदो, तौहीन कंदो, उहो दुनिया में ज़लील थींदो। ही नबी जो फरमान। मौलवी छो न हुजे? मौलवी अज़ीज़ुल्लाह हुयो त मौलवी हो। ॿियनि जो छा असर? ख़ुदा जो वास्तो अथव, उलमा जो अदब कयो, एतिराम कयो। बाबा मन अकरम आलिमन फ़क़द अकरमनी, मुझे नबी फरमायो जंहिं आले हक़ आलिम जी इज़त कई, जंहिं मां मोहम्मद जी इज़त कई। जंहिं यार जे पार खे न सुञातो, उन यार खे कहिड़ो सुञातो? जंहिं नबी जे वारिस खे न सुञातो, इहो नबी साईं खे सुञाणंदो? आलिम त इहे ई आहे। मौलाना मोहम्मद इलियास तबलीग जमात वारो बानी फरमाए थो, जेकर को मुस्लमान आले हक़ आलिम जी बेअदबी थो करे, हक़ार सां उनखे मुला करे सॾु कयईं, इन जो ख़ात्मो ईमान ते न थी। मामूली ॻाल्हि आहे। उलमा जी इज़त कंदव, उलमा जी ख़िदमत कंदव, इंशाअल्लाह तव्हांजे ख़ानदान में आलिम पैदा थी। जेके राति ॾींहुं क़ुर पिया पढ़ंदा, तव्हांजे क़ब्रुनि ते अलाह जी रहमत थी। असांजा वॾड़ा अणपढ़ियल आहे। मुंहिंजो वालिद साहिबु अंगूठे छाप हो, बाबे साईं खे सही बि न ईंदी, 60 साल खां पोइ क़ुर मजीद नाज़रा पढ़िया। पर आलिमनि सां मुहबत हूंदी आहे। आलिम ईंदा, उस्ताद रशीद अहमद खड़ा वारा उन्हनि जे हथनि खे धोराईंदा, मानी खाराईंदा, 5 रुपया 10 रुपया चंदो ॾींदा। असांजा उस्ताद ईंदा, उन्हनि जी ख़िदमत कंदा। उनजो नतीजो निकितो जो अणपढ़ियलनि जे ख़ानदान में रब आलिम पैदा कया। तव्हां भेण पढ़ियल लिखियल माण्हू उलमा खे पिया गारियूं ॾियो। अॼु अज़म कयो त पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदासीं। घटि में घटि क़ुर मजीद नाज़रा इहो ज़रूरु पढ़ो तर्जुमे सां। साईं ॿेर वारनि ते एॾो इहसान कयो आहे सिंध वारनि ते, जो अहिड़ो सलीस तर्जुमो कयो अथनि जो हर लफ़्ज़ जे हेठो माना। जेकर 3 दफ़ा तव्हां इहो तर्जुमो पढ़ंदव, इंशाअल्लाह तव्हांखे अरबी अची वेंदी। को मौलवी वाइज़ कंदो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हीउ सिधो थो हले या क़ुर खां ॿाहिरि। इहो तर्जुमो पढ़ंदव नी इंशाअल्लाह। रुकू अधु रुकू रोज़ानो पढ़ंदा कयो घर में। पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो। पर जेकर तव्हांजा बच्चा ऑफिसर थी विया, डॉक्टर थी विया, ताजर थी विया, वापारी थी विया, हारी ज़मींदार थी विया, ठीकु आहे, दीनदार आहिनि, भली ॻाल्हि आहे, त अञा बि वक़्तु अथव। ही ॿिया जेके ग़रीब बच्चा मदरसे में पढ़नि था, इन्हनि जी ख़िदमत कयो। इहे जेके बच्चा मदरसे में पढ़नि था, इन्हनि जी असां ख़िदमत कईसीं इंशाअल्लाह। इहे यतीम बच्चा, ग़रीब बच्चा क़यामत जे ॾींहुं असांजे बख़्शिश जो ज़रियो थींदा। अञा बि वक़्तु अथव।
क़यामत जो ॾींहुं थींदो रब हाफ़िज़ खे फ़रमाईंदो वञ जन्नत ॾे। हाफ़िज़ चवंदो या अल्लाह मुंहिंजे अकेले जी त महिनत कान हुई, उस्ताद जी महिनत हुई, मोहतिम साहब जी महिनत हुई, ही सरदार खान लुंड वारा कंहिं अनु ॾिनो, कंहिं चांवर ॾिना, कंहिं 5 रुपया ख़र्ची ॾिनी, कंहिं जुती वठी ॾिनी। या अल्लाह हिननि सभिनी जी ख़िदमत आहे। हदीस में अचे थो उलमा खां पुछी ॾिसो, आलिम हाफ़िज़ सिर्फ़ु 10 माण्हुनि खे जन्नत में न वठी वेंदो, बल्कि लातादाद माण्हुनि खे जन बि क़ुरान मजीद जे तालीम में हिननि जी ख़िदमत कई, उन्हनि खे पाण सां गॾु जन्नत में वठी। मां जो 20 साल मदरसे में पढ़ियुसि त मुंहिंजे पीउ मां जी त ख़िदमत कान आई, मानी त मां ॿियनि जी खाधी, ॿियनि ख़र्च पखा ॾिना, चंदा ॾिना, पोइ अगरि मुंहिंजे पीउ मां खे सवाबु मिलंदो, ॿियनि खे सवाबु न मिलंदो। इन्हनि ग़रीबनि बच्चनि जी ख़िदमत कई। बलोद तव्हांजे इलाइक़े में मदरसो आहे कारी इम्तियाज़ अहमद गांगुरो, ही कारी इमरान साहब, कामरान साहब, कारी ख़ादिम हुसैन। मां हाणे मदरसे में थी आयुसि, अलहमदिल्ला कमु हले थो पियो। 6-7 छोकिरा तजीद किरायत में हाणे हाफ़िज़ थींदा। ॿिया बि खोड़ मदरसा पाड़े जा मदरसा उन्हनि जी ख़िदमत कंदा कंदो नी ख़िदमत इंशाअल्लाह। मुंहिंजे मदरसे जो कमु हले थो पियो। मां बि 2-3 साल थिया आहिनि, वरी आयो ई कोन। पीघ लॻी त आयो हुउसि, वरी यको न आयो। साईं थो चवे त कमंद जी मौसम में अचो, मां चयो कमंद में वरी पटका बदिराईंदा, वरी केरु अचे कमंद जी मौसम में। सो हाणे मां आयो आहियां 3 सालनि खां बाद, मदरसे जो कमु हले थो पियो। 8-10 मिस्त्री मज़दूर आहिनि, हाणे बि ॾिसो वञी त हेठी मंज़िल जो प्लस्तर थो हले, मथी मंज़िल छत ताईं पहुची वई आहे। 40-50 लख ख़र्च ईंदो, इंशाअल्लाह थी वेंदो, एतिरे ताईं थियो आहे, अॻिते बि थी वेंदो। सो मां चवंदो हाणे हिन में हिसो तव्हां वठो, बरकत ख़ातिर 500-1000 रुपया रोज़ानो, 10-12 हज़ार मज़दूरी आहे रोज़ानो। मथां तव्हां सम्झो त ही वाइज़नि वारा पैसा ई मौली बिल्डर थी विया, के ज़मीनूं वरितियूं अथनि। अलहमदिल्ला इहो ज़हन में ख़्याल ई कोन्हे। औलाद साले थींदो त रब छॾींदुनि कोन। असांजे औलाद जे लाइ बि दुआ घुरो, अलाह उन्हनि खे नेक साले बनाए। असांजी पोख जी जमायत आहे, किथे किथे तव्हां जहिड़ा दीनदार माण्हू उन्हनि खां वठंदा। तव्हां दीनदारनि जो पैसो मदरसे में हूंदो त मदरसा हलंदा। जेकर हुकूमत जो पैसो मदरसे में अची वियो त मदरसा बंदि थी। सो कमु हले थो पियो, हिन में हिसो वठो बरकत ख़ातिर। मां बि मरी ईंदुसि, तव्हां बि सभु हलिया वेंदो, पर मदरसा हूंदा, क़ुरान मजीद जो पढ़बो, इंशाअल्लाह मूंखे बि अजर मिलंदो, तव्हांखे बि मिलंदो। असां ख़तमन नबूवत जे मथां क़ुर्बान थींदासीं। हरफ हिकिड़ो हबीबन ते, हरफ हिकिड़ो हबीबन ते, सठो नाहे न सहंदासीं। असां ख़तमुल नबूवत जे मथां क़ुर्बान थींदासीं। मिठे अल्लाह जो क़ुरआन में फरमान आ प्यारो, नबी ख़ातम मोहम्मद वा हदीसुन में भी आयारो। मने जेको नथो हक़ खे कॾहिं तहसान ठहंदासीं। हरफ हिकिड़ो हबीबन ते, सठो नाहे न सहंदासीं। असां ख़तमुल नबूवत जे मथां क़ुर्बान थींदासीं। सचे सरदार जो दुश्मन किनो का जान आका, फिर उन्हें सां जंग जोड़ण जो कयूं ऐलान था ज़ाहिर। हिमायत जो करे तंहिंजी असां उन सां बि लड़ंदासीं। हिमायत जो करे तंहिंजी असां उन सां बि लड़ंदासीं। हरफ हिकिड़ो हबीबन ते, सठो नाहे न सहंदासीं। असां ख़तमुल नबूवत जे मथां क़ुर्बान थींदासीं। मिठे महबूब जे सदके मिली ही जान आ सब खे, उन्हीअ जी ज़ात जो तहफ़्फ़ुज़ करण लाज़िम आहे सब लाइ। मिठे महबूब जे सदके मिली ही जान
हिफाज़त जो तहफ़्ज़ करण लाज़िम आहे सबले करे कुर्बान पंहिंजी जान नारा हक़ जहण दासी हरफ हिकिड़ो हबीबन ते सठो नाहे न सहंदासी असां ख़तमुल नबूवत जे मथां कुर्बान थींदासी क़यामत में ओ हक़दार हाथींदो शफ़ाअत जो कयो दुनिया में जंहिं तहफ़्ज़ अदा ख़तमुल नबूवत जो असां हर मोड़ ते तंहिंजे हिफ़ाज़त लाइ उथंदासीं असां हर मोड़ ते तंहिंजी हिफ़ाज़त लाइ उथंदासीं हरफ हिकिड़ो हबीबन ते सठो नाहे न सहंदासीं असां ख़तमुल नबूवत जे मथां कुर्बान थींदासीं असां ख़तमुल नबूवत जे मथां कुर्बान थींदासीं हरफ हिकिड़ो हबीबन ते हरफ हिकिड़ो हबीबन ते सठो नाहे न सहंदासीं असां ख़तमुल नबूवत जे मथां कुर्बान थींदासीं अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद या अल्लाह जेके भी बाना चंद घड़ियूं तुंहिंजो क़ुरान तुंहिंजे महबूब जो फरमान ॿुधण लाइ वेठा ॿियो कोई गर्ज़ कोन्हे तुंहिंजी रज़ा मक़सूद आहे या अल्लाह असां सभिनी खां राज़ी थी जेकी आया उन्हनि खां बि राज़ी थी जेकी न आया उन्हनि खां बि राज़ी थी या अल्लाह जेके ज़िंदा उन्हनि खां बि राज़ी थी जेके असांजे ॻोठ जा नंढड़ा वॾड़ा मर्द औरतूं ईमान इस्लाम सां फ़ौत थी विया आहिनि या अल्लाह सभिनी खां राज़ी थी असांजे भाउ साजिद अली साहब पंहिंजे अमर दुआ जे ईसाले साहब जे लाइ हीउ दीनी प्रोग्राम रखी आहे ख़ैरात कई आहे या अल्लाह उन्हनि जे महिनत खे हिम्मत खे जज़्बे खे ताउन खे ख़ैरात खे क़बूल फरमा उन्हनि जी ज़िंदगी में सेहत में रिज़्क़ रोज़ी में अमल साले में ईमान में औलाद में बरकत फरमा जेको क़ुरान पढ़ियो वियो ख़ैरात कई वई इन जो सवाबु उन मरहूम अमर जे रूह खे पहुचा उनजी क़ब्र खे मुनवर फरमा पाण में प्यार मोहब्बत इत्याद इत्तिफ़ाक़ नसीब फरमा अदावत दुश्मनी साड़ बुग़्ज़ हसद कीने हो बचा जेके रुठल आहिनि उहे परचा आमीन चओ जेके विछड़ियल आहिनि उहे पाण में मिला या अल्लाह जेके हमेशह असां खां जुदा थी विया उन्हनि जी तोखे पारत सभिनी जी मफ़रत फरमा बिस्तरे जे मौत खां बचा शहादत जो मौत ईमान जो मौत कलमे जो मौत नसीब फरमा सल्लल्लाहु तआला अला हबीबी खैर खल्की मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अजमईन सभु वेठा हुजो इंशाअल्लाह इज़ार जूं नातूं थींदियूं बयान बि थींदो